घारे शहर जे लाइ एसएसपी ठट्टर इमरान ख़ान जे ताउन सां सेफ सिटी प्रोजेक्ट ॾिनो वियो, जंहिं लाइ संदसि टीम घारे शहर में डीएसपी मीरपुर साकरो, ग़ुलाम रसूल सियाल, एसएचओ घारो मुमताज़ अली बिरोई, वापारी एसोसिएशन जे अॻुवान गॾिजी शहर जो दौरो करे मुख़्तलिफ़ चौकनि ते निशानदेही कई ऐं सीसीटीवी कैमरा लॻाइण लाइ जाइ सिलेक्शन कई। एसएचओ घारो ऐं डीएसपी जो चवणु हो त शहर जे हर कुंड में कैमरा लॻाइण सां पुलिस खे वारदातनि जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में आसानी थींदी ऐं फौरी तौर ते चोर या ॾुआरियुनि खे गिरफ़्तार करे सघिबो। वापारी एसोसिएशन घारो जे अॻुवान मौलिक मोहम्मद क़ासिम चांडियो मुख़्तार लाशाही सिकंदर चांडियो चयो त असांजो पुराणो मुतालबो मंज़ूर थियो आहे। असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एसएसपी साहब खे चवंदा रहियासीं, पर हिन वक़्तु एसएसपी ठठो इमरान ख़ान साहब ऐं एसएचओ घारो मुमताज़ अली बिरोई जी दिलचस्पी वठी करे शहर में वधंदड़ वारदातनि खे रोकण लाइ जेको क़दम खंयो, उन सां वापारियुनि ऐं शहरियुनि में ख़ुशीअ जी लहर जागी आहे। इंशाअल्लाह इंतिज़ामिया सां हर क़िस्म जो ताउन कंदासीं ऐं शहर में चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातुनि में घटिताई ईंदी। कैमरामैन टीम सां गॾु रिपोर्ट शाहिद हुसैन समूह, TN न्यूज़ घारो।